नौ दुंबालो वेझो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल खालिद जाट में शदीद गर्मी सबब 2 शागिर्द बेहोश थी विया। स्कूल में बिजली ऐं पखा हलण बावजूद सख्त गर्मी में मासूम शागिर्दनि जो पढ़ण महाल थी वियो। बेहोश थींदड़ शागिर्दनि में अब्दुर्रहमान वल्द आसिफ वीरजी खे थधा पाणी हणी होश में आंदो वियो। थरड़ी मोहब्बत में 3 महीना अॻु ॻोठ जुमू नारे जो मां ट्रांसफार्मर चोरी थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां प्रेस क्लब जे मुख्य चौक आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते सदाम नारे जो, अब्दुल रसूल नारे जो ऐं ॿियनि चयो त 3 महीना अॻु ॻोठ मां ट्रांसफार्मर चोरी थियो, जंहिं जा पेरा अॻूणे लाइन सुप्रीडेंट लियाकत मीराणी जे घर वटि पहुता आहिनि। हुननि अॻूणे लाइन सुप्रीडेंट मथां इल्ज़ाम हणंदे चयो त थरड़ी मोहब्बत ऐं आसपास जे इलाइक़नि में ट्रांसफार्मर जी क्वाइल चोरी वारे मामलनि में लाइन सुप्रीडेंट ऐं पुलिस अहलकार मुलविस आहिनि। हुननि हेस्को जे आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त ट्रांसफार्मर जी चोरी कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हालाणी में बदमनी उरूज ते पहुची वई पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। शहर में केतिरनि ई शहरनि ऐं आसपास जे ॻोठाणनि खां मोबाइल फोन ऐं रोक रक़म फुर थियण जा वाक़िया पेश थियण लॻा, जॾहिं त केतिरियूं ई मोटरसाइकिलूं बि चोरी थी चुकियूं आहिनि। इन मौक़े ते मुतासिरनि थाणे ते एनसी बि दाख़िल करायूं आहिनि, पर पुलिस हिन महिल ताईं चोरनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे कई।